मोर कोटिल राणा मोर कोटिल सोत मामन जे कुले सोत चाचन जे कुले या सिंध गिरीदा सिक गरीब सिंध के बेटन में जैन कब्जा किया है जेके कब्जा ग्रुप हैं असां उनके भरपूर बुधाइण चाहियूं था जेको सिंध के बेटन ते कब्जो कंदो वो पादर खाइंदो। बाक़ी अज भी असां सिंध टोपी के कल्चर डे के हवाले से 6 दिसंबर ते 11 बजे सुबह जो असांजी ॻोठनि खां पनवाक रैली ईंदी जेका असां उतां वठी हिते पनवाक ईंदासीं। जिन दोस्तनि जे ग़रीबनि खे अजरक या टोपी वग़ैरह ना है उहे मूंसां राब्तो कनि, बिल्कुलु मां उनखे पंहिंजे ख़र्च ते वठी ॾींदुमि। महिरबानी। 308 36 42175 वरी ॿियो नंबर आहे 0300 83 810। सियासी पार्टी मुझी पाकिस्तान पीपल्स पार्टी है जी। बाक़ी मां अजरक या टोपी जेका उहा मां पंहिंजे तरफ़ां ॾींदुसि जी। जी नाज़रीन तव्हां ॾिठो त हिकु नौजवान जेका पंहिंजे सिंध जे लाइ एॾी वॾी कुर्बानी ॾिए थो त जंहिं बि पनवाकिल वासीअ खे टोपी अजरक न आहे त उहे अचनि ऐं असां उनखे टोपी अजरक बिल्कुलु मुफ़्त में ॾींदासीं। इहो तमामु बहितरीनु आहे। इन सां नौजवान में सुजागी पैदा थिए थी ऐं असांखे पंहिंजी 5000 साल पुराणी सिंधी जेकी सकाफ़त आहे उन जी असांखे सिंधी जेके आहिनि हूअं त असां अजरक टोपी त 12 ई महीना पायूं था, पर जेको हीउ क़ौमी ॾियारो आहे इहो तमामु हिकु बहितरीनु ॻाल्हि आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं हीअ सिंधियुनि लाइ क़ौमी ईद आहे। ऐं असां हमेशह जीअं हिन साल बि हर साल असां मल्हाईंदा आहियूं पीपल यूथर गैंग सिटी पनवाकिल तरफ़ां असां हितां पुल खां रैली कढंदासीं बाक़ाइदा। पोएं साल बि असां कढीसीं, हिन साल बि वॾे शान शौक़त सां असां क़ौमी ईद करे मल्हाईंदासीं। हीअ असांजी पुराणी ईद आहे ऐं हीअ असांजी मोहबत जो ॾींहुं आहे ऐं असां सिंधी जेके मोहबती माण्हू आहियूं ऐं असां मुड़ुस माण्हू आहियूं। सिंधी पंहिंजी सकाफ़त ते कॾहिं इंच बर्दाश्त न करे सघंदो। सिंधी उहे आहिनि जंहिं पंहिंजे हक़नि लाइ पंहिंजी जान कुर्बान कई ऐं नंगनि ऐं दंगनि लाइ पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं। जंहिं पाकिस्तान लाइ पंहिंजे लाइ पाकिस्तान लाइ जंहिं कुर्बानी ॾिनी उहा सिंधियुनि ॾिनी। असां उहो ई असां मथे बि ॿुधाइणु चाहियूं था त जेके बेटनि ते जेके कब्ज़ो करणु चाहिनि था उनखे ख़बरदार करणु चाहियूं था। सिंध ते अगरि को मेरी अखि खणंदो उन जूं अखियूं कढी छॾींदासीं। असां 6 दिसंबर जे ॾींहुं उहो उन सिंध दुश्मन खे वाज़े तौरु ॿुधाइणु चाहियूं था सिंध लाइ जेको ग़लति सोचींदो उन जूं अखियूं कढी छॾींदासीं। महिरबानी। सर असां सिंधी हिकु तारीख़ी क़ौम आहियूं, हिकु अलॻि तारीख़ रखूं था हज़ारनि सालनि खां वठी। असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे। दुनिया में जेके बि क़ौमूं आहिनि तारीख़ में उहे क़ौमूं ज़िंदा रहियूं आहिनि जंहिं पंहिंजी सकाफ़त ऐं तारीख़ खे यादि रखियो आहे। असां पंहिंजी सकाफ़त ऐं तारीख़ खे यादि रखंदे कुझु सालनि खां वठी सिंधी टोपी ऐं अजरक डे मल्हायूं था। उन हवाले सां 6 दिसंबर ते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे तरफ़ां बल्कि हर सिंधी जे तरफ़ां 6 दिसंबर ते सिंधी टोपी अजरक डे मल्हाई वञे थी। हीअ ॾींहुं असांजे लाइ ईद जे ॾियारे जीअं आहे। हिन ॾींहं ते असां सभई नफ़रतूं ख़तमु करे हिकु थी वेंदा आहियूं। बल्कि मां चवंदुमि असांजे लाइ हर ॾींहुं असांजे लाइ सिंध जे लाइ ईद जीअं आहे हर ॾींहं ते असांखे हिकु थी मसइलनि जे लाइ हल कढणु घुरिजे। जीअं असां हिकु ॾींहं ते हिकु थियूं था तीअं ई हर ॾींहं ते हिकु थी करे सिंध जी ख़ुशहाली ऐं तरक़ीअ जे लाइ जिदोजहद कयूं। सोशल मीडिया या जेका सिंधी प्रिंट मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे सिंध जे जेके सकाफ़त जे हवाले सां आम छा चवणु आहे? भाई मां सभ खां पहिरां मीडिया खे सलाम पेश कयां थो जिन दोस्तनि हिन सिंध जी तहज़ीब सकाफ़त खे उजागर कयो आहे उनखे दुनिया सतह ते पैगाम ॾिनो आहे। ऐं अहिड़े प्रोग्राम ज़रिए असां बि 6 दिसंबर जी तयारी कई आहे। इंशा ताला 6 दिसंबर ते पूरी दुनिया ॾिसंदी सिंधी पाण में हिकु आहिनि, बिना फ़र्क़ु, बिना रंग नस्ल, बिना मज़हब जे असां सिंधी पाण में ॿाहिरि आहियूं। सिंध जे मसइलनि ते असां हिकु आहियूं। ॿियो नंबर मां इहो ॿुधाईंदो हलां
त जीअं त हिन वक़्तु अहम इशू जेको सिंध जो हली रहियो आहे सिंध जा ॿेटनि जे, उहे सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहे। हमेशह सिंध सां नाइंसाफ़ी थियूं आहिनि। मां सिंधी भाइरनि खे हथ ॿधी गुज़ारिश थो कयां 6 तारीख़ ते पंहिंजा घरों निकिरनि ऐं पैगाम ॾियनि त असां सिंध जी मिल्कियत पाण वारस असां आहियूं। होशू ऐं बशीर ख़ान डॉक्टर खालमो सूमरे जीअं अलामा अली चौधरी जीअं ॿुधाइनि त असां सिंध जे लाइ जान बि हाज़िर आहे। महिरबानी। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं प्रेस क्लब में ऐं प्रेस क्लब में मेंगवाड़ काउंसिल जा पाकिस्तान जा चेयरमैन असां सां ऐं कानूनदान जो जेको माहिर आहे साईं अर्जन दास मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त जेको सिंधी सकाफ़त हवाले सां साईं जो छा चवणु आहे। सिंधी सकाफ़त एतिरी अज़ीज़ आहे जेतिरो असांखे सिंधी धरती। सिंध जी धरती असांजी माउ आहे। सिंध जी सकाफ़त असांजी सुञाणप आहे। असां न त माउ खे छॾे सघूं था न पंहिंजी सुञाणप खे छॾे सघूं था। जेको माण्हू पंहिंजी सुञाणप खे छॾींदो उहो पोइ बाक़ी किथे जो कोन रहंदो। तंहिंजे करे ही जेके सकाफ़ती प्रोग्राम थियनि पिया असीं इन जी सपोर्ट में आहियूं, इन जी ताईद कयूं था ऐं असांजा माण्हू नची कुॾी टपी हे जमा को ॾमा ख़ुशियुनि सां झुमरियूं पाए इन्हनि में शरीक थींदा रहिया आहिनि ऐं थींदा। जेके ॾियारा मल्हाया था वञनि पिया सकाफ़ती ॾियारा, इन ॾियारनि मां नौजवान असल कहिड़ो सबक़ु मिले? हिकिड़ो ॿ सवाल थी विया। हिकिड़ो त ॾियारा मल्हाया वञनि था ऐं ॿियो त नौजवाननि ते कहिड़ो असरु थिए थो। ॾियारा जेके मल्हाया वञनि था इहो हिकिड़ो तसलसुल आहे असांजी आइडेंटिफिकेशन जो। इहे ज़रूरी आहिनि। इहे न हूंदा त ॼण असां कोन हूंदासीं। सो बाक़ी नौजवाननि वारी ॻाल्हि जेका तव्हां चओ था, छा आहे त रूलिंग पार्टी हाणे जेका आहे सा नौजवान आहे। आख़िर इन्हनि खे वाघ पंहिंजे हथ में वठणी आहे। वाघ वठण को यानी ईअं न आहे त आइस्क्रीम खाइणी आहे। ज़िम्मेवारी वठणी आहे। ज़िम्मेवारी वठण खां पोइ कारकर्दगी निभाइणी आहे। हूअं बि सिंध धरती जो बचो उन ते सिंध धरतीअ सां वफ़ा जो ऐं सिंध धरतीअ खे मान्यता ॾियारण जो हिकु जेतिरो उन ते फ़र्ज़ु थिए थो। फ़र्ज़ु त असां निभाईंदासीं, पर ॻाल्हि इहा आहे त अॼुकल्ह सत्ता पावर नौजवाननि वटि आहे ऐं जे अगरि इलेक्शन जे हिसाब सां ॾिसूं त वोट बि नौजवाननि जा वधीक आहिनि। नौजवान रोल प्ले करे सघे थो। नौजवान असांजे मुल्क में असांखे सुठी गवर्नमेंट बि ॾेई सघे थो। नौजवान असांजे मुल्क खे मथे खणी सघे थो, 4 चंड पहुचाए सघे थो पंहिंजी कारकर्दगीअ सां। सो तंहिंजे करे मुंहिंजी नौजवाननि खे गुज़ारिश आहे त तव्हीं हिन सिलसिले में पंहिंजो किरदारु, पंहिंजो फ़र्ज़, पंहिंजी ड्यूटी बजा आणण में का कोताही न छॾियो। रहियो सवाल नचण टपण कुॾण, इहे सभई शयूं हिकिड़ो फ़रोग़ आहे। इहे माण्हू खे किरियल माण्हू खे मथे खणनि था ऐं जेको डठल माण्हू आहे उन में उत्साह पैदा कनि था। इहे तमामु ज़रूरी शयूं आहिनि ज़िंदगी खे जो अहसासु ॾियण लाइ त वाक़ई असीं ज़िंदा आहियूं, इंसान आहियूं। पर ॿेली नौजवानो बेराह रवी जेका आहे, फज़ूल जेको असां पंहिंजो शो कयूं था, शो पीस जेको आहे इहो अब्यूज़ आहे। शो पीस जेको आहे इहो मिसयूज़ आहे। तंहिंजे करे जेकी कुझु तव्हां कयो था उनखे सच में बदिलायो, रियलिटी में आणियो, जंहिंजो सिंध खे फ़ाइदो बि थिए। जॾहिं सिंध खे फ़ाइदो थींदो त असांखे फ़ाइदो थींदो। असांजी सकाफ़त अजागर थींदी त असांजो नालो पूरी दुनिया में ज़िंदा रहंदो। जी बिल्कुलु साईं। सिंध सकाफ़त जे ॾियारे सां जीअं हर साल असांजो सिंध जो सकाफ़त जो ॾियारो जेको आहे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। जीअं असां जूं
ॿियूं बिरादरियूं जीअं असां वटि सिंध में वेठल आहिनि, ईअं असांजी हिंदू कम्यूनिटी जेका आहे उहा बि हिन पूरे जोश ऐं जज़्बे सां जेका आहे इन सकाफ़ती ॾियारे खे जेको आहे उहो मल्हाईंदी आहे। न सिर्फ़ु रैलियूं निकिरंदियूं आहिनि बल्कि असांजे पंहिंजे मंदरनि में बाक़ाइदा प्रोग्राम कया वेंदा आहिनि। उन खां अलावा असांजा नौजवान जेके आहिनि उहे बाक़ाइदा पंहिंजो सिंध सकाफ़त जे हिसाब सां प्रोग्राम करे उन्हनि जी सकाफ़त जे ॾियारे ते रोशनी विझंदा आहिनि, मुख़्तलिफ़ स्पीच प्रोग्राम कराया वेंदा आहिनि त जीअं असांजी ईंदड़ नसल खे हीअ ख़बर पवे त हीअ असांजो जेको सिंध जो सकाफ़त आहे इहो असांजो जीअं 5000 साल पुराणो सकाफ़त हलंदो आयो आहे ईअं असांखे इन जी जेका आहे पोइ सकाफ़त खे कंटिन्यू रखिणो आहे। ऐं इहा सुजाॻी जेकॾहिं असां पंहिंजे इन नवनि नौजवाननि खे जेको आहे उहो न ॾींदासीं त असांजी सकाफ़त जेको आहे उहो पोइ ख़तमु थी वेंदी। इन जे करे असांजी हिन सकाफ़त नौजवाननि खे गॾोगॾु असांजी ईंदड़ जेका नसल आहे इहो उन्हनि जे लाइ पैगाम आहे त हीअ सकाफ़त इनखे ज़िंदा रखिणो आहे ऐं इन सकाफ़त खे जेको आहे अॻिते हलाइणो आहे। सिर्फ़ु जेको आहे असांजी टोपी अजरक सिर्फ़ु असांजो इहो ई सकाफ़त न बल्कि असांजो जेको असांजी जेके पूरे सिंध जी जेका असांजी सिविलाइज़ेशन जेका गुज़िरियल कई सदियुनि खां हलंदी थी अचे उहा असांखे हमेशह उन साॻे मयार ते हलाइणो आहे ऐं पूरी दुनिया लेवल ते जेको आहे असांखे इन सिंधी सकाफ़त खे उजागर करिणो आहे जे दुनिया खे पूरी क़ौमुनि खे ख़बर पवे त जीअं हीअ सिंध जेका आहे उहा अकेली न आहे, हीअ सिंध जी सकाफ़त जेका आहे दुनिया जा ॿिया जीअं क़ौमूं जीअं ॿियूं नसलूं जेके आहिनि पुराणियूं आहिनि, जीअं सकाफ़तूं पुराणियूं आहिनि, हीअ असांजी नसल बि जेका आहे हीअ असांजी क़ौम जेका आहे हीअ सकाफ़त बि असांजी पुराणी आहे। इन जे करे असां वॾे जोश ऐं जज़्बे सां जेका हीअ सकाफ़त मल्हाईंदा आहियूं। असांखे फ़ख़्रु आहे त असां पाण सिंधी आहियूं ऐं सिंधी मारूड़ आहियूं। असां महिरबानी। जी जी सो असां आया आहियूं हिते असांजी बिरादरी जी सखावत हुई जेके ॻाल्हियूं कयूंसीं जेको एका ॾियारो मल्हायो वेंदो आहे दिसंबर ते 6 दिसंबर ते इंशाल्लाह असां उन में भरपूर असांजी कोशिशि हूंदी आहे नौजवाननि जी कि असां जेतिरो थी सघे असां पंहिंजी सिंध जो हिकिड़ो नालो रोशन कयूं और असां जेतिरो बि असांजी नंढी पोश आहे उन खे बि ख़बर पए त असां इन एका जे ॾियारे में सभु हिकु हूंदा आहियूं। हिंदू न पर हिंदू मुस्लिम जेतिरा बि मज़हब आहिनि असां पंहिंजी इन माता जे लाइ धरती लाइ जान बि ॾींदासीं, क़ुर्बानियूं बि ॾींदासीं। इंशाल्लाह इन धरती मां अॻे असां सिंध खे ख़ुशि रखंदासीं। असां तव्हांजो शुक्रिया अदा करणु चाहियूं था, तव्हां चैनल वारा आया आहियो, असांजी तव्हां मक़सदु जेको बि करो था उन जी असां तव्हांजे लाइ शुक्रगुज़ार आहियूं। असां तव्हांखे भलीकार कयूं था। जी नाज़रीन, जीअं त अॼु पनवा किल में सोच टीवी जे पारां हिकु तमामु बहितरीनु रैली कढी वई सिंध सकाफ़त जे हवाले सां। पनवा किल दुआ चौक खां जेका रैली निकिती जंहिंमें तमामु सियासी समाजी अॻुवाननि शिरकत कई ऐं उनखे टोपी अजरक पाराया विया। उनखां बाद में रैलियुनि में नौजवाननि सियासी समाजी अॻुवाननि त हद खां वधीक जेको शिरकत कई ऐं उनखां अलावा हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं पनवा किल जे बशीराबाद वारे फाटक ते जिते सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि ॻाल्हि ॿोल कई सोच टीवी सां। ऐं हिन वक़्तु उनजो इहो चवणु हुयो त इंशाअल्लाह ताला जेको 6 दिसंबर वारो ॾींहुं आहे असां ईद खां वधीक ख़ुशी सां जेको ख़ुशी जे लिहाज़ सां मल्हाईंदासीं ऐं अहिड़ो इन खां वधीक ॿी असांखे का ख़ुशी कोन्हे। सिंध खे जेको मेरी अखि सां ॾिसंदो असां उनजी अखि कढी सघंदासीं। हिननि जो हू बि नारो जीअं रखियो गुंजाईंदो त जेको सिंध खे धार कंदे त पादर खाईंदे। हिननि तमामु घणियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं ऐं हिननि वचन कयो आहे त इंशाअल्लाह ताला असां 6 दिसंबर ते तमामु पाण में नौजवान गॾिजी करे असां सिंध जी सचाई सां सबूत ॾींदासीं ऐं सिंध जे सकाफ़त खे असां उजागर कंदासीं। कैमरामैन मनोज ड्राइवर सां गॾु अयाज़ कलोड़ो, सोच टीवी, पनवा किल। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.